अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो रिज़वान निहालुद्दीन लोलाई आहे। मुंहिंजो तालुक़ु ॻोठ मोरियो खान लोलाई खां आहे। मां यूनिवर्सिटी जो स्टूडेंट आहियां। असांजो ॻोठ मोरियो खान लोलाई तालुके रतेदिर में अचे थो ऐं यूसी जुम्मू अगम ज़िलो लाड़काणो। वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त असांजो ॻोठ जेको मोरियो खान लोलाई आहे उते गुज़िरियल 13 सालनि खां बिजली जो प्रॉब्लम हो। 2013 में आख़िरी दफ़ो उते बिजली आई हुई। उन खां पोइ उते बिजली जो कोई तसवुर कोन्हे को। तव्हां सोचियो त जिन ॻोठनि में या जिन शहरनि में बिजली जी सहूलियत ऐं बिजली हले थी उतां जे माण्हुनि खे केॾी वॾी इहा सहूलियत ऐं अगरि उते लोड शेडिंग थींदी आहे, कलाक खां 2 कलाक जी लोड शेडिंग थींदी आहे त उतां जे माण्हुनि ते छा थो गुज़रे। ऐं तव्हां वरी इहो सोचियो त असांजे ॻोठ में गुज़िरियल 13 सालनि खां बिजली कोन्हे, उन्हनि ते छा गुज़रंदी हूंदी। उतां जे मासूम ॿारनि ते छा गुज़रंदी हूंदी, उतां जी नियाणियुनि ते छा गुज़रंदी हूंदी, उतां जी मतिलबु तालीम ते कहिड़ो इफेक्ट पवंदो हूंदो, इहो बि तव्हां जेका आहे पाण सोचियो। उतां जा माण्हू हिन वक़्तु बि 90s वारे दौर में रहनि, मतिलबु 90s जे दौर में बिजली जो तसवुरु कोन हो। उन टाइम जेके माण्हू जेका आहे जंहिं दौर में रहनि पिया, असांजे ॻोठ जा माण्हू 2026 साल अचण वारो आहे त बि 90s जे दौर में था ॼणो ज़िंदगी गुज़ारनि। असांजे ॻोठ खां तक़रीबन 1 किलोमीटर जे मुफ़ासिले ते जुम्मू अगम आहे जेको यूसी आहे। उन जुम्मे अगम में मिली आहे इंफॉर्मेशन किथां त उते बिजली हले थी, सही आहे। ऐं भरपासे जा 1-2 ॻोठ आहिनि, उते बि बिजली हले थी। पर असांजो ॻोठ मोरियो खान लोलाई ऐं उन जे भरपासे में जेके कुझु ॿिया ॻोठ आहिनि जेके मां तव्हांखे नोट कराइणु चाहींदुसि, जंहिंमें हिकिड़ो ॻोठ मोमिन खान लोलाई, ॿियो ॻोठ केहर खान लोलाई ऐं टियों ॻोठ लश्करी खान लोलाई। ऐं इहे सिर्फ़ु मूंखे नॉलेज में आहिनि ॻोठ। अहिड़ा काफ़ी ॻोठ हूंदा असांजे भरपासे में जिन्हनि सां बि साॻियो ई मसइलो आहे, बिजली कोन्हे की। उते स्कूल बि आहिनि, उतां जा ॿार स्कूल बि वेंदा आहिनि, तालीम बि हासिलु कंदा आहिनि, पर उते बिजली नाहे। हिन वक़्तु उतां जा माण्हू सिजल थिए खां पोइ जॾहिं मग़रिब जो टाइम थिए थो, ऊंदाही थिए थी त हर सहूलियत खां महरूम आहिनि। उन में लाइट आहे, पखो आहे। तव्हांखे ख़बर आहे असांजी उत्तर सिंध में केतिरी गर्मी थींदी आहे। इन्हनि गर्मियुनि में उहे माण्हू कीअं था सर्वाइव कनि, तव्हां पाण सोचियो इन ॻाल्हि ते। सो महिरबानी कयो, आला अमलदारनि खे, ख़ासि करे असांजे तकस जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन्हनि खे मुंहिंजी अपील आहे त ॻोठ मोरियो खान लोलाई में बिजली बहाल कयो। मुंहिंजी बिलाल भुट्टो ज़रदारी खे अपील आहे, उनखां पोइ मैडम फरियाल टालपुर साहिबा खे अपील आहे ऐं भाऊ एजाज़ अहमद लिगारी साहिब खे मुंहिंजी अपील आहे त महिरबानी कयो इन शइ खे नोटिस में वठो त इहो वॾो ज़ुल्म वेदन आहे उतां जे माण्हुनि सां। मतिलबु दुनिया किथे पहुती आहे तव्हां पाण सोचियो। असां जेका बेसिक नीड जेको मतिलबु हक़ु आहे हिकिड़े शहरी जो, उहो बिजली आहे। उन बिजली खां उतां जा माण्हू महरूम आहिनि। तव्हां पाण सोचियो, महिरबानी कयो इन ॻाल्हि ते अमल कयो। ऐं ॿी लास्ट में मां रिक्वेस्ट कंदुसि पंहिंजे ॻोठ मोरियो खान लोलाई जी बाशऊर अवाम खे ऐं भरपासे वारा ॻोठ मोमिन खान लोलाई, ॻोठ केहर खान लोलाई ऐं ॻोठ लश्करी खान लोलाई जी बाशऊर अवाम खे मुंहिंजी रिक्वेस्ट अपील आहे त तव्हां वटि बि स्मार्ट फ़ोन्स आहिनि, उन्हनि जो सही इस्तेमालु कयो। आला अमलदारनि ताईं पंहिंजूं ॻाल्हियूं, पंहिंजूं शिकायतां पहुचाइण जे लाइ वीडियो पैगाम जे ज़रिए या प्रेस क्लब जो तव्हां रुख़ कयो। को तरीक़ो कढियो उन्हनि ताईं आवाज़ु पुॼाइण जो, पंहिंजी दांह पुॼाइण जो को तरीक़ेकार खोड़ सारा आहिनि। टेक्नोलॉजी जो दौरु, सोशल मीडिया जो दौरु। माज़ी में तव्हां ॾिठो त हिकिड़े बासर वॾेरे जेका असां घोटकी में हिकिड़े शागिर्द ते जेका असां तशदुद कयो, उनजी बेहरमती कई। जॾहिं सोशल मीडिया जो दौरु, हिकिड़ी उनजी वीडियो वायरल थी जंहिं ते सिंधनि उनखे एॾी सपोर्ट कई जो उहो उन्हनि जी एहतजाज वारी कैंप ते आयो, हिकिड़े आम माण्हू वटि उहो बासर वॾेरो जेको उन्हनि वटि लड़ी आयो ऐं ऑन द रिकॉर्ड अॼु बि उहे वीडियोज़ पयूं आहिनि। हुन मीडिया ते उन्हनि खां माज़रत कई त मां माज़रत थो कयां, मूंखां ग़लती थी वई आहे, ग़लती आदम खां थींदी आहे। सो सोशल मीडिया जो एतिरो वॾो पावर तव्हां वटि सेल फोन हथ में, सम्झो तव्हां वटि हिकिड़ो वॾे में वॾो वेपन हथ में। इन जे करे महिरबानी कयो, इन जो सुठो यूज़ कयो, उन्हनि ताईं पंहिंजो आवाज़ु पुॼायो। ऐं वरी बि मां अपील कंदुमि उतां जे चूंडियल नुमाइंदनि खे त असांजे ॻोठ जा माण्हू तव्हांजा सपोर्टर आहिनि, तव्हांजा वोटर आहिनि।
को अहिड़ो माण्हू बि न हूंदो जेको पीपल्स पार्टी जी अपोज़िशन में हुजे। सभु तीर खे वोट कंदा आहिनि, सभु शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे वोट कंदा आहिनि, सभु जेका आज़ा शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे वोट कंदा आहिनि। उन्हनि जी कुझु लॼ रखो। तव्हांजो मंशूर पार्टी जो रोटी कपिड़ा और मकान, छा मकान में जेका असां बिजली कोन हूंदी आहे? महिरबानी कयो इन ॻाल्हि खे थोरो संजीदगी सां वठो, उन्हनि माण्हुनि जो मसइलो हल कयो। सवे माण्हू उते रहनि था, मासूम ॿार रहनि था, नियाणियूं रहनि थियूं, उन्हनि जे हाल ते रहम कयो। बिजली जल्द खां जल्द उते बिजली आणियूं ऐं इन ॻाल्हि ते वर्क कयो, काई स्कीम आणियूं, उते ॿीहर बिजली बहाल कयो। तव्हांजी वॾी महिरबानी।